अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अज़ीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु जे पाक कलाम जी आयत सगोरी अगे जुम्मे ते मूं तहां जे आॾो पढ़ी ही इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयूनिन व फ़वाक़िह मिम्मा यश्तहून, जंहिंमें तक़वा परहेज़गारी जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ त तक़वा ऐं परहेज़गारी मुसलमान जो सिंगार आ। उन जे लाइ तक़वा ऐं परहेज़गारी फ़र्ज़न में हिकिड़ो फ़र्ज़ आ, पर मुत्तक़ी ऐं परहेज़गार हक़ीक़ी माना में उहो हूंदो जेको नमाज़ी हूंदो। छाजे लाइ त फ़र्ज़ नमाज़ अहिड़ो फ़र्ज़ आ जो इंसान जे ज़िंदगीअ सां फ़र्ज़ थियण खां वठी करे आख़िरी घड़ी ताईं हुन सां लागू हूंदो आहे। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि, उहे वक़्ती तौर मुअत्तिल थी वेंदा आहिनि, यानी इन कुंतुम अला सफ़रन इन कुंतुम मर्दा औ अला सफ़रन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेकॾहिं तव्हां बीमार आहियो या मुसाफ़िर आहियो त इन बीमारी ऐं मुसाफ़िरी वारे टाइम ते इहे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा वक़्ती तौर तव्हां छॾे ॾियो, पोइ वरी तव्हां जॾहिं सफ़र तां मोटी अचो या चङा भला थियो त पोइ ओतिरा ॾहाड़ा तव्हां वरी रोज़ा रखो। हज इंसान जेकॾहिं दौलतमंद आहे उन जे मथां हज फ़र्ज़ आहे,
पर जेकॾहिं रस्ते जो अमुन अमान नाहे या पाण बीमार आहे या विच ते फोरू ऐं धाड़ेल हिन खे वाट ते फुरण जे लाइ आहिनि त इन हालत में इन कैफ़ियत में बि अल्लाह ताला हज खे फ़िलहाल पोइ ते मौक़ूफ़ फरमाईंदो आहे। वरी जॾहिं अमुन अमान जी सूरत हाल थिए ऐं तुंहिंजी सिहत बहाल रहे पोइ तूं वञी हज कजां। ज़कात आहे, ज़कात जे लाइ बि शर्त आहे त तो वटि पैसा हुजनि त ज़कात ॾिजां। जेकॾहिं तो ते कर्ज़ आहे, तो वटि पैसो नाहे त तो ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़कात खे फ़र्ज़ कोन फरमायो आहे। अला हाज़ल क़ियास जेतिरा बि फ़राइज़ आहिनि अल्लाह ताला जल जलालू अमन वालू कंहिं न कंहिं उज़्र कंहिं न कंहिं हालत में कंहिं न कंहिं ज़रूरत जे तहत उनखे पोइ ते फरमाईंदो आहे। पर नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था नमाज़ अहिड़ी शइ आहे जो आहे कंहिं बि हालत में माफ़ कान्हे का। यानी मिसाल तौर असां मुस्लमान आहियूं, बालिग़ आक़िल आहियूं ऐं असां चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुस्लमान आक़िल बालिग़ समझदार। हाणे जेकॾहिं बीमार आहे त बि नमाज़ माफ़ न आहे। सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेकॾहिं तूं बीही नथो पढ़ी सघीं त वेही पढ़, पर भला जे वेही नथो पढ़ी सघीं यानी वेहण जेतिरी बि तो में सिहत नाहे त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त सुम्ही बि पढ़। सही सुम्हण वारो सजदो कीअं करे, सुम्हण वारो रुकू कीअं करे, सुम्हण वारो छा करे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त सुम्ही अखियुनि जा इशारा, हथनि जा इशारा, कंध जा इशारा बि करे अल्लाह जो फ़र्ज़ अदा कर। कंहिं बि हालत में नमाज़ तो ते माफ़ आहे कान का। हाणे हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद फरमायो त इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयूनिन व फ़वाकिह मिम्मा यश्तहून। मुत्तक़िन जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, परहेज़गारनि जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मेवा रखिया आहिनि, जन्नतूं रखियूं आहिनि, इनाम रखिया आहिनि। पर रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ सभ खां अव्वल निमाज़ी हुजणु ज़रूरी आहे। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फसल्ला। बेशक कामयाब हुआ अल्लाह ताला जो कुरान पाक इरशाद फरमाईंदो आहे मन तज़क्का जंहिं पाण खे पाक बनायो व ज़कर अस्म रब्बिही ऐं पंहिंजे रब्बुल आलमीन जो नालो बि वरितई फसल्ला ऐं निमाज़ बि पढ़ियईं। जेसीं ताईं निमाज़ी न बणिबो तेसीं ताईं तक़वा ऐं परहेज़गारी कम जी नाहे। अॻ में इंसान अल्लाह जो फ़र्ज़ अदा करे उन खां बाद में तक़वा ऐं परहेज़गारी आहे। जे फ़र्ज़ अदा कोन्हे त तक़वा कहीं कम जी नाहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब पाक ते वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु तक़वा बि लाज़मी कई आहे। निमाज़ ऐं तक़वा ॿई लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। तक़वा जी माना छा आहे? नबी पाक अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे लाइ टे शयूं पैदा फरमायूं आहिनि। घणियूं शयूं? ॾाढे चओ। हिकिड़ी शइ हिलाल, ॿी शइ हराम, टीं शइ इन्ही टिनि ॿिन्ही जे विच ते मुश्तबिहात। हिकिड़ी हलाल आहे, पक सां हलाल आहे, ॿी वरी पक सां हराम आहे। हिन में यकीन आहे त हीअ हराम आहे, हिन में यकीन आहे त हीअ तुंहिंजे लाइ हिलाल आहे। पर टीं वरी अहिड़ी शइ आहे जेका हलाल जे विच ते हराम जे विच ते आहे। पक नाहे हिलाल आहे, पक नाहे अलाए हराम आहे। इनखे मुश्तबिहात चइबो आहे। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त ईमान वारे मुस्लमान मुत्तक़ी ऐं परहेज़गार जो कमु आहे त न मुश्तबिहात विच वारी शइ खां बि पाण खे बचाए त हराम खां बि पाण खे बचाए। हराम खां बचण त फ़र्ज़ आहे, हराम आहे उन खां बचण त लाज़मी आहे, उन खां बचण त तमामु अशद ज़रूरी आहे। पर जेका मुश्तबिह शइ आहे जंहिंमें शुबहो आहे,
जेका विच ते आ, हलाल ऐं हराम जे विच ते, अलाए जाइज़ आ, अलाए नाजाइज़ आ, अलाए पाक आ, अलाए नापाक आ, अलाए पराई आ शइ, अलाए पंहिंजी आ, अलाए हिलाल आ, अलाए हराम आ। हाणे इहा शइ आहे मुश्तबिहात में शामिल। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त अहिड़ी शइ खां बि बचंदे तॾहिं तोखे तक़वा हासिल थींदी, पर जे अहिड़ी शइ खां बि न बचंदे त यादि रखिजां तूं इंसान आ, तोखां ख़ता थी वेंदी, कॾहिं हराम में बि हलियो वेंदे। ॿी हिकिड़ी प्यारी हदीस मुंहिंजे हबीब पाक ॿुधाई आहे, ॾाढी सुठी हदीस आहे, सलात पढ़ त मां कंदो हलियां थो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुज़ूर करीम फरमाइनि था त हर हिकु बादशाह जे लाइ मुल्की हदूं मुक़ररु आहिनि। ॾिसो पाकिस्तान जी सरहद आहे, उरते पाकिस्तान, परते इंडिया, हिन पासे वरी वञो त हिन पासे पाकिस्तान, परते वरी अफ़गानिस्तान ऐं ईरान जी हद आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे ज़ात बाबरकात जो हबीब थो फरमाए त हर बादशाह जे लाइ मुल्क जी हद बंदी आहे। उन हद बंदीअ जे लाइ अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो हबीब मिसाल थो ॾिए त अहिड़े नमूने सां जे हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ॾे नाहे वञिणो, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बि हदूं रखियूं आहिनि। सहाबन पुछो या रसूलल्लाह हदूं भला कीअं, असांखे सम्झायो। पाण फरमाइनि था अञा तव्हांखे मां आसान मिसाल ॾियां। हारी माण्हू जंहिंमहिल पोख पोखींदो आहे त उन पोख खे ॿाहिरां लोढ़ो ॾींदो आहे, वाड़ ॾींदो आहे, ॿाहिरां हुनखे भुंजा अदा काचियूं हणंदो आहे या लकड़ा खोड़ींदो आहे, अहिड़े नमूने सां त जीअं को ॿियो जानवर उन में अंदरि न वञे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेको माण्हू उन लोढ़े खां पोख खां परे परे माल चारींदो, उन जो माल न को पोख भेलाईंदो न को ढक में वेंदो, पर जे हरू भरू लोढ़े जे भर में माल चारींदो त कामल न कामल माल टपी अंदरि हलियो वेंदो, भेल कंदो, फसल जो नुक़सानु थींदो, पाण बि पादर खाईंदो, माल बि ढक में वेंदो। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ख़बरदार अवां हराम खां त बचजो, पर हराम जे वेझो बि न वञिजो, मतां हराम जे करे तव्हां अंदरि हलिया वञो ई ॾेहनि जो ॾातार नाराज़ थी पवे। अल्लाह जे हबीब असांखे सम्झाइण जे लाइ कहिड़ा सुहिणा सुहिणा मिसाल ॾिना आहिनि त मुस्लमान पाण खे हराम खां बचाए, ख़राबी खां बचाए, मुश्तबे शइ खां बचाए, शुबे वारी शइ खां बचाए, जंहिंमें तोखे शक थी पवे उन खां बि पाण खे बचाए। सैयदना अमीर उमर जो मां हिकिड़ो कौल पढ़ियो, मूंखे त हैरत लॻी त असांजो हाल कहिड़ो थींदो। उमर फारूक सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह फरमाए लौ कान बादी नबीयन लकान उमर। पाण फरमाइनि था त मां मुहम्मद करीम ते नबूअत ख़तम आहे, बस आख़िरी नबी आहियां, ला नबी अबादी, मूंखां पोइ नबी कोन्हे। पर पाण फरमाइनि था इहो अल्लाह पाक सिलसिलो मूं ते ख़तमु कयो, पर जे खणी अल्लाह इहो सिलसिलो हलाए हा ऐं अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे अञा पई नबूअत हले हा त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था यकीनन मूंखां बाद में हज़रत अमीर उमर नबी थे हा। इन मूं अंदाज़ो कर त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो केॾो वॾो मक़ाम आहे, केॾो वॾो मर्तबो आहे। अल्लाह जो प्यारो बांधड़ो ज़मीन ते फ़ैसिलो करे, अल्लाह ताला उन फ़ैसिले जे ताईद जे लाइ आसमान तां क़ुरान जी आयत नाज़िल फरमाए। हिकिड़ो ॿ मिसाल तव्हांखे ॾियां। जॾहिं नबी करीम जी ज़ात मके खां हिजरत करे मदीने आया त इब्तिदा में शुरू में पर्दो फ़र्ज़ कोन हो। छा फ़र्ज़ कोन हो? पर्दो कहिड़ी शइ आहे ख़बर आहे? अलाए छा आहे? पर्दे जो मतिलबु आहे त धारियो मर्द धारी औरत जे मुंहुं न चढ़े। भेण तोखे ॾिसणु जाइज़ आहे, भाणेजी तोखे ॾिसणु जाइज़ आहे, मासी पुफी इहे तोखे ॾिसणु जाइज़ आहिनि, पर मासीअ जी धीअ ॾिसणु तोखे हराम आहे,
पुफीअ जी धीअ ॾिसणु तोखे हराम आहे, चाचे जी धीउ सौट उहा तोखे ॾिसणु हराम आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था नानी ॾिसी सघीं थो, पंहिंजी मासी ॾिसी सघीं थो, माउ ॾिसी सघीं थो, 7 संग आहिनि 7 जेके क़ुर पाक असांजे मथां हराम कया आहिनि। इन सां शादी बि हराम आहे, पर उनखे ॾिसी बि सघिजे थो, उन सां मुलाक़ात माना सलाम दुआ बि करे सघिजे थी, गुफ़्तगू बि करे सघिजे थी। बाक़ी इन खां सवाइ जेके बि औरतूं आहिनि अल्लाह ताला फरमायो आहे मुस्लमान तोखे ॾिसणु हराम आहिनि। अव्हांखे ख़बर ज़रूरु हूंदी, अव्हांखे हिकिड़ो दफ़ो न मूं 100 दफ़ा ॿुधायो आहे। अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिननि खे उन्हनि जे साह खां बि वधीक वेझड़ो आहे। पर जेके मोमिन आहिनि जन कलमो नबी ते भरियो आहे उन सुहिणे नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि। माउ खां पर्दो कबो आहे? ॻाल्हायो न। पर हीअ माउ आहे रूहानी। कहिड़ी माउ आहे? रूहानी माउ आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो सॻी माउ खां पर्दो न कजां, पर नबी जूं घर वारियूं तुंहिंजूं आहिनि माइरूं। पर मां अल्लाह चवां थो त नबी जे घर वारनि जे मुंहं ते बि न चढ़जां। तूं हुनजो रूहानी फर्ज़ंद आहे, तूं हुनजो रूहानी पुटु आहे, हूअ तुंहिंजी रूहानी अम्मा आहे। पर इन जे बावजूद बि मां अल्लाह ताला मनो थो फरमाया त पर्दो फर्ज़ आहे, हुनजे मुंहं ते न चढ़जो। हिकिड़ो सहाबी आहे उम्मे मखतूम रज़ी अल्लाह ताला अन्हु, अखियुनि खां नाबीनड़ो आहे। नबी करीम ॾे कचहरी चेला अचे पियो, हुज़ूर करीम पंहिंजे घर में बीबी आशा सिद्दीक़ा सां चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा वेठा हा पंहिंजे घर में। हो नाबीनो हलंदो आयो जंहिंजो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे घर जे दर ते आयो त हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमाइनि था आशा जी साईं उथी वञ अंदर, पर्दे में असहाबी थो अचे। मोमिननि जी माउ थी चवे या रसूल अल्लाह इहो त नाबीन आहे। छा आहे? ॾाढे ॻाल्हायो, इहो त नाबीन आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आशा इहो बराबरि नाबीन आहे, पर तूं त नाबीन कान आहे। जे हुनखे ॾिसणु तोखे हराम आहे, तीअं तोखे ॾिसणु बि हुनखे हराम आहे। मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात हुकुम थो फरमाया तूं त नाबीन कान आहे, तूं हली वञ, तूं भली मोमिननि जी माउ आहे, इहो तुंहिंजो रूहानी पुटु आहे। पर मां मुहम्मद करीम तोखे मनो थो फरमाया त इनखे तूं बि न निहार। केतिरो इस्लाम जी सख़्ती आहे, केतिरो पर्दे जो हुकुम आहे। अल्लाह ताला जे महबूब करीम ते अल्लाह ताला जो क़ुरान पाक में फ़र्ज़ फरमायो, पर शुरू में मदीने में अचण वारे टाइम ते पर्दो फ़र्ज़ कोन हो, अल्लाह ताला हुकुम कोन नाज़िल कयो हो। महबूब जे घर में असां बि ईंदा बि हा, वेंदा बि हा, पाण चवंदा बाबा फलाणी शइ मुंहिंजे घरां खणी आ, या फलाणी शइ मुंहिंजे घर ॾेई आहे, या मुंहिंजे फलाणी घर वारी खे इहा शइ पहुचाए आहे। असां बसि गुरा माउ सम्झी, जीजल अम्मा सम्झी वेंदा हा, महबूब जे घरां थी मोटी ईंदा। हज़रत अमीर उमर खे इहा ॻाल्हि न वणी। हज़रत अमीर उमर दिलि में सोचियो त मुस्तफ़ा जो अल्लाह वॾो शान कयो आहे, महबूब जे उम्मत खे अल्लाह ताला गैरत नसीब करे। इएं सभु को पंहिंजे पराए घर सीढ़ियो हलियो थो वञे, न पुछा न का गच्छा केरु वेठो आहे केरु न वेठो आहे, इहे पंहिंजे पराए घर हलिया था वञनि। इएं जेकर न हुजे हा, जेकर मोमिन मुस्लमान औरतुनि खां पर्दो कनि हा, इहो रुगो दिलि में ख़्यालु कई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई ला तदखुलू बुयूतन नबी। ओ मुझे महबूब मोहम्मद करीम जा साहबियो, मां अल्लाह क़ुरान में हुकुम तो नाज़िल फरमाया अॼु खां पोइ मुंहिंजे महबूब नबीअ जे घर में न वेंदा कयो। वरी ॿी आयत अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नाज़िल फरमाई या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन
मोमिना ऐं मुंहिंजा हबीब हिकिड़े पासे मां मोमिननि खे चयो आहे ॿिए पासे वरी तोखे थो चवां त हुकुम कर पंहिंजे उम्मत खे कुल अज़वाजिका पंहिंजे घर वारनि खे चओ व बनातिका पंहिंजे धीअरुनि खे चओ व निसाइल मोमिनीन ऐं जेके बि मोमिननि जूं घर वारियूं आहिनि उन सभिनी खे चओ त मां अल्लाह जो हुकुम आहे अॼु खां पोइ पर्दो कंदा कयो पंहिंजा मुंहं ढकींदा कयो चओ सुभान अल्लाह। रसूलुल्लाह हज़रत अमीर उमर खे फरमायो उमर जी क़िबला पाण फरमाइनि था अल्लाह पाक तुंहिंजे राय जो ख़्यालु कयो आहे तो फर्श ते सोचियो आहे रब फ़ैसिलो अर्श ते करे छॾियो आहे तुंहिंजो फ़ैसिलो फर्श ते ऐं अल्लाह ताला जे ज़ात फ़ैसिलो वरी तुंहिंजे ताईद में काथे कयो अर्श ते। अहिड़ा कई हज़रत अमीर उमर जा मुआफ़क़ात आहिनि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उहो हज़रत अमीर उमर हिकिड़ो अजीब ॻाल्हि थो करे दुरूद बुलंद आवाज़ सां वणंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी हज़रत अमीर उमर से फरमाए थो त असां जंहिं शइ खे हिलाल सम्झंदा हुआसीं ऐं हूंदी बि हिलाल हुई उन में जेकॾहिं 9 शयूं 9 हिसा हिलाल जा नज़र ईंदा हुआ ऐं 10 पतीअ में थोरो शुबहो थी पवंदो हो त बि असां उन 10 पती शुबहे जे करे उन हिलाल शइ खे छॾे ॾींदा हुआसीं वेझाई न वेंदा हुआसीं त मतां ई 10 पती बि का हराम हुजे नाजाइज़ हुजे मकरू हुजे मुश्तबे हुजे ममनू हुजे ख़राब हुजे इहा शइ जेकॾहिं असांखे मिली पई त इहा असांजी सॼी इबादत कुट थी वेंदी। अॻे जुमे ते मूं तव्हांखे ॿुधायो न त हराम जो हिकिड़ो लुक़्मो जेकॾहिं इंसानु पंहिंजे पेट में विझंदो आहे अल्लाह ताला बचाए रब करीम जो हबीब फरमाए थो त 40 ॾींहं हुनजी दुआ क़बूल कान थींदी आहे 40 ॾिहाड़ा दुआ क़बूल कान थिए। अल्लाह ताला फरमाए तुंहिंजे पेट में हराम जो हिकिड़ो लुक़्मो वियो आहे इन हराम जे हिकिड़े लुक़्मे जे पोयां तुंहिंजी 40 ॾींहंनि जी इबादत क़बूल कान्हे का। अल्लाह ताला शला सां तव्हां सभिनी खे हिलाल खाइण जी तौफ़ीक़ अदा फरमाए तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए। मुंहिंजा सोना हिकिड़ो सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक ताबई बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे तमामु वॾो अहलुल्लाह शख़्स हो वॾो आलिम हो इल्म जो बि सरताज हो उन जो हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक सब चो रज़ी अल्लाह ताला नो शाम वियो कंहिं कम सां शाम में उते जेको टाइम वांदो हो उन फारग टाइम ते हुन नबी पाक जूं हदीसूं वेठे लिखियूं हुन खां ॿुधाई हदीसूं लिखंदो वरी उनजी छंड छाण कंदो वियो। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी अॻे ज़माने में अहिड़ा कलम कोन हा ही कलम कोन हा कलम हा काठीअ जा काठी घड़े ठाहे कलम तैयार कबो ऐं उनजी क़ीमत ई कान ही मुफ़्त जूं भरियूं हणी बद पंहिंजो कलम भॼी पियो। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक ॿिए हिकिड़े खे ॾियार कलम त ॾे हुन कलम ॾेई छॾियो। अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हदीसूं लिखियूं 2 ॾींहं गुज़रिया 4 ॾींहं गुज़रिया हफ़्तो गुज़रियो जंहिं महिल पंहिंजे कम खां फारिग़ थियो हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु शाम खां कूफ़े जे तरफ़ रवानो थियो आहे। जंहिं महिल कूफ़े में पहुतो हुन खां कलम वापसि करणु विसरी वियो। जंहिं महिल कूफ़े पहुतो आहे मंज़रूं करे 15-20 ॾींहं पंधु हलां काथे शाम आहे काथे कूफ़ो आहे उठनि जो सफ़र आहे वॾी तकलीफ़ खां बाद में जंहिं महिल पंहिंजे कोठ में कूफ़े में पहुतो आहे उते जो सामान खोले तो पराओ कलम पियो आहे चई वंज भिड़ा ही कलम तो पराओ रहिजी वियो। अल्लाह ताला जेकॾहिं क़यामत में मूंखां कलम जो हिसाब वरितो त कहिड़ो हिसाब ॾींदुसि। उतां वरी कूफ़े में वापसि मोटियो आहे न उते मानी खाधी आहे न पाणी पीतो आहे न थक पटियो आहे न कपिड़ा मटाया आहिनि। उहो वापसि कलम खणी शाम वापसि अची उन शख़्स जे हवाले करे बाद में वापसि आयो आहे। राति जो निंड में सुतो पियो आहे
ख्वाब पियो लहे नबी करीम जी ज़ात बाबरकात उनके भाकुर पाए फरमान पिया ओ अब्दुल्ला बिन मुबारक तुंहिंजो वॾो इम्तिहान हो अल्लाह पाक तुंहिंजो वलियन जे लिस्ट में नालो लिखी छॾियो हो पर जे इहो कलम वापसि न करी हा त तुंहिंजो वलियन जे लिस्ट मां नालो ख़ारिज थी वञे हा। अल्लाह सही शल असांजे हाल ते रहम कंदो। वो चया कि मुला दे मसइले असां ॾे फाले कबर विच बि कंग जन्नत विच बि कंग लड़सन मुंहिंजा सोना इहा ईअं ॻाल्हि न आहे हक़ीक़त इहा अथव अमल सां ज़िंदगी थींदी आहे तक़वा ऐं परहेज़गारी धारियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो। मां यकीन सां चवां थो तव्हांखे निमाज़ में बि मज़ो ईंदो खुदा जे ज़िक्र में भी मज़ो ईंदो मस्जिद में अचण सां भी लुत्फ़ ईंदो क़ुरान ॿुधण सां भी लज़त हासिल थींदी पर मुंहिंजा अदा तक़वा ऐं परहेज़गारी न आहे त रोज़ हिन कन मां ॿुधूं था हिन कन मां कढी था छॾियूं पिया ज़िंदगी गुज़री वञे अमल जी तौफ़ीक़ नथी थिए। मां हिकिड़े अल्लाह जे वलीअ जी तक़रीर ॿुधी हज़रत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी सभई चो रहमतुल्लाह अलैह ॾाढे चो रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल दरवेश हो। मां बुज़ुर्ग जी ज़ियारत कई दफ़ा कई उनजे सोहबत में रहण जो भी मौक़ो मिलियो तमामु भलारो शख़्स हो आलिम त ॿिया बि घणा पर हिन वेझे छक में मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जहिड़ो आलिम वरी को पैदा थींदो। अॻे ॿुधंदा हुआसीं मुंहिंजा अदा ॿिया बुज़ुर्ग फलाणो हुआसीं अब्दुल गफ़ूर हमायूनी मौलाना अब्दुल बाकी मौलाना अब्दुल वाहिद सीविस्तानी वग़ैरह वग़ैरह पर मुंहिंजा अदा हिन पोएं दौर में मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जहिड़ो आलिम शायदि कयो हुजे। हिकिड़े माण्हू मुंहिंजे रूबरू पुछियोसीं निमाज़ में मज़ो ई नथो अचे जागो था छा चयईं अल्लाह अकबर ढगा अलाए कहिड़े हाल में वञे पाणी जो वारो अलाए कीअं थींदो मुफ़्ती अॼु ड्रेग कई आहे दुकान लाइ कंहिं महिल खोलींदासीं अबा कई सूर आहिनि असांखे बि कॾहिं कॾहिं बुख लॻंदी आहे चवंदा आहियूं त जल्दी कयूं त मानी खाऊं अल्लाह अकबर मानी मिलंदी अलाए कान कई ॻाल्हियूं आहिनि। बुज़ुर्ग खां मां वेठो हुजां दादू में तक़रीर हुजे बुज़ुर्ग जी स्टेज ते वेठो आहे अञा तक़रीर शुरू कान थी हिकिड़े माण्हू चयो क़िबला महिरबानी कयो मूंखे को नुस्ख़ो ॾसियो त निमाज़ में मज़ो नथो अचे कीअं निमाज़ में मज़ो अचे। अल्लाह जे कामिल वलीअ फरमाया बा निमाज़ में मज़ो ईंदो मां फ़क़ीर तोखे हिकिड़ो नुस्ख़ो ॾसियां थो उन्हीअ ते अमल कर तोखे निमाज़ में ॾाढो मज़ो ईंदो। साईं कीअं ॾसियो भला हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया त जेका बि निमाज़ पढ़े न जेका मिसाल अॼु बि पढ़ी पढ़ूं था जुमो पढ़ूं था या वरी टे पढ़ी पढ़ूं था जेका पढ़ूं था बुज़ुर्ग फरमाया त जेका बि निमाज़ पढ़ी न त उन टाइम ते इहो ख़्यालु कर त बसि मुंहिंजी ही आख़िरी निमाज़ आहे। कोन सम्झाओ न सम्झ में न आई ॻाल्हि छा फरमायूं त हीअ सम्झो त मुंहिंजी आख़िरी जंहिंखे सुभाणे न पका त बसि हे मुंहिंजो आख़िरी वेलो आहे सुबुह फाही चाढ़ींदा अबा उनखे मज़ो ईंदो उहो ॿाॾाईंदो रब खे अर्ज़ु कंदो मिनथूं कंदो। मशहूर साहब फरमाया बा जेका बि निमाज़ पढ़ी ईअं न चओ त भला हीअ तर तकड़ में पढ़ां थो पोइ ॿिए पढ़ी ॾिठी वई ॿिया हीअ पढ़ां थो पोइ टे पढ़ी ॾिठी न न जेका बि निमाज़ पढ़ी इहो तसवुरु कर त मुंहिंजी आख़िरी निमाज़ आहे ॿी मिलंदी अलाए कोन अल्लाह ॾे वञिणो आहे। अल्लाह जो वली फरमाए थो तोखे अहिड़ो निमाज़ में मज़ो ई लज़त ईंदी जो मुसले त उथंदे ई कोन को इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहो तसवुरु थी वञे ऐं असांजी आख़िरी निमाज़ आहे मस्जिद मां निकिरंदासीं अलाए कोन ॿियो वक़्तु मिलंदो अलाए कोन इहा ज़िंदगी जा आख़िरी लम्हा आहिनि अगरि इहो तसवुरु थी पए त असांखे इबादत में बि मज़ो अचे। अल्लाह ताला खां सुवाल आहे रब करीम असां तव्हांखे तक़वा नसीब फरमाए मुतक़ी परहेज़गार बणाए जेकॾहिं तक़वा मिली पई त बेड़ा ई पार थींदा इंशा अल्लाह ताला बक़ाया मज़मून खे वरी अॻिते अर्ज़ु कंदासीं। अल्लाह साईं तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए सभई चओ आमीन। ॿी ख़ासि ॻाल्हि इहा त असांजो हिकिड़ो दोस्त आहे असां सां उमिरे शरीफ़ ते गॾु हुए वेठो हाजी नज़ीर अहमद साहब हाणे आयो मूंखे चई त साईं ॿ हिकिड़ा ईसाई आया आहिनि मूंसां गॾिजी चवनि था असां मुस्लमान थींदासीं। ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे तव्हां सभई जमात खे गुज़ारिश आहे त फ़र्ज़ नमाज़ खां पोइ सुन्नतुनि खां पोइ दुआ खां अॻु में उनखे कलमो भराए मुस्लमान कंदासीं तव्हां बि दुआ घुरंदो इंशा अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। नमाज़ खां पोइ को बि न वञे उन्हनि जे मुस्लमानी वारी दुआ में शरीक थियो हाणे जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।